बंडल हणण, बेबुनियाद ॻाल्हियूं करणु, मनीष जे ॻाल्हियुनि ते विश्वास न कर, हू त हमेशह बंडल हणंदो आहे। वक़्त खे इटूं हणण, भाग सां मिलियल फ़ाइदो छॾे ॾियणु, सेठ तो लाइ सभु सहूलियतूं कयूं आहिनि, त बि खेसि छॾे थो वञी, इहो थियो वक़्त खे इटूं हणण। बखीली वठण या बखीली लॻण, सख़्तु कावड़ लॻणु, मूंखे हिन जे बेवकूफ़ीअ ते बखीली वठी वई। बग़ल में छुरी रखण, अंदर में वेर रखणु, मूंखे अहिड़नि माण्हुनि खां सख़्तु नफ़रत आहे जेके बग़ल में छुरी रखनि ऐं मुख सां राम राम चवनि। बग़दाद थियण, ज़ुल्म थियणु, अॼुकल्ह मुल्क में ॼण को क़ाइदो कानून आहे ई कोन, चौधारी बग़दाद लॻो पियो आहे। बार थी पवण, ॾुखियो लॻणु, मूं न थे भाइयों त सॻीअ मासीअ वटि हफ़्तो रहण ते बि बार थी पवंदसि। बार रखण, ज़िमेवारी सौंपणु, तूं हुन ते ऑफिस जे कम जो बार रख त पाणी महिनत कंदो। बार लाहण, अहसान लाहिणु, मूं ग़रीब ते तव्हां ॾाढियूं महिरबानियूं कयूं आहिनि, ख़बर नाहे कॾहिं मां तव्हांजो बार लाहे सघंदुसि। बाज़ अचण, मुड़णु, केतिरे सम्झाइण खां पोइ मस राम बाज़ आयो ऐं शादी करण लाइ तयारु थियो। बाज़ आणण, मञाइणु, ज़िद्दी माण्हूअ खे बाज़ आणण को सवलो कमु न आहे। बाज़ी खटण, कामयाबी हासिलु करणु, बाज़ी खटण या हाराइण वॾी ॻाल्हि न आहे, पर कोशिश करणु तमामु ज़रूरी आहे। बाज़ी लॻाइण, जोखो खणणु, हिंदुस्तान खे आज़ाद कराइण लाइ हज़ारनि जान जी बाज़ी लॻाई। बादशाह गर्दी हुअण, बद इंतिज़ामी थियणु, अॼुकल्ह जेॾां निहार तेॾां बादशाह गर्दी लॻी पई आहे, को क़ाइदो कानून त आहे ई कोन। बास बासण, सुखा करणु, मुंहिंजी मम्मीअ इहा बास बासी आहे त जे मदन खे नौकरी मिली वई त हूअ घर में सत्यनारायण जी कथा कराईंदी। बालम थी विहण, बेफ़िक्र थी विहणु, हिन खे त का परवाह ई कान्हे, पुट पिया कमाइनि, पाण बालम बणियो वेठो आहे। बांदर वांगुरु नचाइण, इशारे ते हलाइणु, तूं आहीं भोरड़ो, तॾहिं त तोखे दोस्त बांदर वांगुरु नचाईंदा आहिनि ऐं हर को कमु तोखां कराईंदा आहिनि। बाहि विसाइण, झगड़ो टारणु, चइनि चङनि विच में पई बाहि विसाइण जी कोशिश कई, न त हू ॿई हिक ॿिए जी जान वठण लाइ तयारु हुआ। बाहि लॻण महिल खूह खोटण, मुसीबत में फासण खां पोइ उन जो उपाउ ॻोल्हणु, सुभाणे इम्तिहान आहे ऐं अॼु वेठो आहीं किताब पढ़णु, इन खे चइबो आहे बाहि लॻण महिल खूह खोटण। बाहि कढणु, कावड़ ज़ाहिर करणु, तो त सच चई पंहिंजे मन जी बाहि कढी छॾी, पर मां छा थी करे सघां। बाहि थी वञणु, सख़्तु कावड़ लॻणु, अञा ॻाल्हि मस कढियमि त हू तपी बाहि थी वियो। बाहि में गिहु विझणु, मामले खे वधीक ख़राबु करणु, हू अॻे ई ततो वेठो हो, तो त अची मुर्गो बाहि में गिहु विझण जो कमु कयो, हाणे त खेसि मञाइण ॾुखियो आहे। बाहि ॿारण या बाहि ॿारे ॾियणु, घणो परेशान करणु, तो त बाहि ॿारे ॾिनी आहे, थोरो वक़्तु ॾे, मां जल्दी तोखे जॻह ख़ाली करे ॾींदुसि। बाग़ जी मूरी हुअणु, अहमियत हुअणु, तूं कहिड़े बाग़ जी मूरी आहीं, मूं तो जहिड़नि घणनि खे सिधो कयो आहे। बाग़ बाग़ थियणु, ॾाढो ख़ुशि थियणु, ॿारनि जूं मिठड़ियूं ॻाल्हियूं ॿुधी मुंहिंजी दिलि बाग़ बाग़ थी वई। बिरु थी पवणु, कक थी पवणु,
हिते त को ॻाल्हाइण वारो ई कोन्हे, मां त अची बिर थी आहियां। बिस्तरे दाख़िल थियण। सख़्तु बीमार थियण। मुंहिंजी नानीअ धिको खाधो आहे, इन करे चङनि ॾींहंनि खां उहो बिस्तरे दाख़िल आहे। बिस्तरो गोल करण। लॾे वञण। तूं जे सुठी हालत न हलंदे त तोखे हितां पंहिंजो बिस्तरो गोल करणो पवंदो। बीठी पोख खाइण। कमाई मिलण खां अॻु ख़र्च करण। अञा धंधो हलियो ई कोन्हे त अवल ई ख़र्च करणु शुरू कयो अथई। ईअं बीठी पोख खाइण सियाणनि जो कमु न आहे। बीठे पेर अचण। जल्दी वापसि वरण। साहेड़ीअ वटि वेही न रहिजांइ, बीठे पेर वापसि अचिजांइ। बुत बणिजी बीहण। चुप करे बीहण। अदालत में वकील अहिड़ा त सुवाल पुछा जो हू बुत बणिजी बीठो रहियो। बुख में पाहो थियण। बुख सबबु बेहाल थियण। सॼो ॾींहुं ॿारनि खे कुझु बि खाइण लाइ न मिलियो आहे, हाणे त हू बुख में पाह थियण लॻा आहिनि। बुख जा चक विझण। वधीक पैसा वठण लाइ फॾो करण। जाइ जो सौदो 2 लखनि में थियो हो, हाणे 2.25 लख थो घुरी। इहो त थियो बुख जा चक पाइण। बुरबिला टका हुअण। रिश्वत या ठॻीअ जा पैसा हुअण। मूं वटि अहिड़ा के बुरबिला टका कोन्हनि जो तोखे उॾाइण लाइ ॾींदी रहां। बुसड़ में पेर हणण। नटाइण। तूं डिॼणो माण्हू आहीं, कॾहिं बि पंहिंजो फ़ैसिलो कोन ॾी, हमेशह बुसड़ में पेर हणी। बुल ॾियारण। सताइण। हिकिड़े ॾींहुं मूं बि बुल ॾियारे हुन खां अहिड़ी ज़मीन ख़रीद कराई जो हाणे पियो रूए। बुंड जो बुंड हुअण। निकमो ऐं बेकार हुअण। हू एतिरो त सुस्त आहे जो कुझु बि कोन कंदो, बुंड जो बुंड ई रहंदो। बुखार कढण। कावड़ ज़ाहिर करण। मूं ॼाणी वाणी काला वारी ॻाल्हि चोड़ी त जीअं हू पंहिंजे मन जो बुखार कढी सघे। बेख करण। ज़ाहिरी तौर वेस मटाइण। बेख करे संजा सुंजा कपिड़ा पाता अथई, पर अंदर में उहा ई लालच भरी पई अथसि। बेगर में वहण। मुफ़्त में कमु करण। वीचारा ग़रीब हारी ज़मींदार जे अॻियां कुझु कुझनि कोन, सॼो ॾींहुं पिया बेगर में वहनि। बेलगाम घुमण। छुड़वाग घुमण। अॼुकल्ह जे नौजवाननि में बेलगाम घुमण जो ॼण रवाज अची वियो आहे। बेहयाईअ जो बुरको ढकण। बेशरम हुजण। जेको इंसान बेहयाईअ जो बुरको पाए वॾे शान सां हलंदो, सो कॾहिं कोन सुधरंदो। बेख कढण। बेहद थकाइण या कख करण। ऑफिसनि में नंढे कम लाइ बि धिका खाई खाई बेख ई निकिरी थी वञे। बोध में भरजण। टेगर या आकड़ थियण। पंहिंजे सूंहं जी साराह ॿुधी सुंदरी बोध में भरिजी वई। बोल बाला हुअण। वाधारो थियण। हाणे त हुन जो बोल बाला आहे, जिते थो हथ रखे उते कामयाबी कामयाबी थी मिलेसि। बोछण कुल्हे ते रखण। कावड़िजी उथण या रुसी वञण। ॻाल्हि पूरी ॿुधण ऐं सम्झण खां अॻु ई बोछण कुल्हे ते रखी हलियो वञण सुठी ॻाल्हि नाहे। बोछण छंडे उथण। लाॻापो टोड़ण या ख़ाली हथे निकिरण। घणी बहस खां पोइ बि जॾहिं को खड़ तेल न निकितो त हू बोछण छंडे उथी खड़ो थियो। ॿ हथ मथे उॾामण। पाण खे वॾो माण्हू सम्झण। लॉटरीअ में 10 लख रुपया छा मिलिया अथसि, ॿ हथ मथे उॾामण लॻो आहे। ॿ हथ करे खाइण। हॿच करे खाइण। सीरो अहिड़ो त सवादी ठहियो आहे जो रूपो ॿ हथ करे पियो खाए। घर ॿारण। झगड़ा कराइण। हिक ॿिए जे ख़िलाफ़ चुगलियूं हणी घर ॿारण जी गोपाल खे आदत आहे।
ॿ बि वञणु 6 बि वञणु। घणो नुक़सान पवणु। हुन लखें रुपया शेयर्स में लॻाया हुआ। ओचितो अघु किरण जे करे हुन जा त 2 बि विया त 6 बि विया।